सिंध एक्शन कमेटी पारां समूरी सिंध जे डिविज़नल हेडक्वार्टर्स में बुख हड़ताल कई वई, जेकी 24 कलाकनि जी बुख हड़ताल पंहिंजी पुॼाणी ते पहुती आहे। सिंध यूनाइटेड पार्टी मुख़्तलिफ़ जेके उन में जमायतूं शामिल आहिनि उन्हनि जा अॻुवान मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो जेको पहिरीं मुतालबो ही आहे, जेकी क़ौमी असैम्बली में जेको नव सूबनि लाइ राजा परवेज़ अशरफ कमेटी ठाही आहे, जेकी ख़ुर्शीद शाह जी सरबराही में थी आहे। असां चऊं था ही जेकी कमेटी आहे ही सिंध के ख़ुसूसी तौर ते सिंध के विराइण जी हिकिड़ी साज़िश आहे। तो जो जेको MQM जो PDM सां ऐं पीपल्स पार्टी सां जेको मुआहिदो थियल आहे, हुनमें हिकिड़ो शिक जेकी शामिल आहे त सिंध में असांखे एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स खपनि। मुतालबो हिकु त क़ौमी असैम्बलीअ मां इहा जेका कमेटी नवनि सूबनि ठाहिण जी कई वई आहे उहा ख़तमु कई वञे, छो त असीं सम्झूं पिया त इहो सूबाई जेको हक़ आहे अल्ट्रेशन जो उहो फुरण थी चाहे वफ़ाक़। ॿियो जेके रेज़ोल्यूशन्स जेके सिंध असैम्बली पास कया आहिनि, रिकॉर्डिक जो बहानो करे एग्ज़ीक्यूटिव पावर्स, टैक्सेशन जा पावर ॿिया सरेंडर कया आहिनि, रिसोर्सिस जा उहे जेके सरेंडर कया आहिनि फेडरल गवर्नमेंट ॾे, इहो वापसि वरितो वञे। का बि रिलीफ ॾियणो आहे कंहिं कंपनी खे त सिधो प्रोविंशियल गवर्नमेंट ॾे, न कि पंहिंजा पावर सरेंडर करे ऐं वफ़ाक़ खे ॾे। जेके बि पावर सूबे मां वफ़ाक़ ॾे विया आहिनि करे मोटिया कोन्हनि। उन करे इहे ॿई असीं सम्झूं पिया त सिंध दुश्मन फ़ैसिला आहिनि जेके सिंध खे विराइण ऐं सिंध खे मफ़लूज करे ऐं ख़ुदमुख़्तारी ख़तमु करण जा सांभा आहिनि। उन करे इन्हनि खे वापसि वरितो वञे। मुल्क जी मुआशी सूरत हाल जेकॾहिं पोइ साल चेंज न आणी न त हेतिरी ख़राबु न थिए हा। इन जो वॾो सबबु इहो आहे त करप्शन खे हथी ॾिनी वई आहे, इस्टेब्लिशमेंट ॾिनी आहे ऐं पार्टियुनि ॾिनी आहे। जॾहिं बि करप्ट पार्टियूं फासनि थियूं त उन्हनि खे रिलीफ उहा थी ॾियारे, उहा कोर्टुनि जे मार्फत, नैब जे मार्फत ही तव्हां 2 महीननि ॾिठा आहिनि। उन जे करे मुल्क सिधो न थींदो जेसिताईं ही सख़्तु फ़ैसिला करप्शन जा, जेके एहतिसाब जा सख़्तु फ़ैसिला नथा कया वञनि त मुल्क जी इकोनॉमी सुधरंदी त कान, पर श्रीलंका वांगुरु ॾेवालो निकिरी वेंदो। कंहिं बि हुक्मरान खे इहा इजाज़त नथी ॾेई सघे त सिंध जे तारीख़ी हैसियत सां हू का हथ चुरांद कनि, छो त सिंध जंहिं तारीख़ी हैसियत में पाकिस्तान में शामिलु थी हुई, अॼु बि उहा उन जी हैसियत उअं ई हुजणु खपे। पाकिस्तान जो आइन या पाकिस्तान जो को बि कानून कंहिं बि हुक्मरान खे या कंहिं MP MNA खे इहो अख़्तियार ई कोन्हे त हू सिंध जे तारीख़ी हैसियत सां हथ चुरांद करे। ऐं ख़ासि तौर ते ही जेको कुझु कनि पिया सिंध जा वसीलनि जो जंहिं तरीक़े सां नीलाम कनि पिया। अदा असांजा मुतालबा हुया, ही जेका कल्ह खां वठी बुख हड़ताल हुई त ही जेके सिंध जा नवां सूबा पिया ठाहिणु चाहिनि ऐं सिंध जे वसीलनि खे सिंध जे जेके हक़ आहिनि उहो वफ़ाक़ हवाले पिया कनि। उन्हनि जे लाइ असां ही कल्ह खां वठी सॼे सिंध जे डिविज़नल हेडक्वार्टर्स में बुख हड़ताल कई ऐं असांजो मुतालबो हुयो त कंहिं बि सूरत में असां सिंध खे कहिड़े बि टुकड़नि में करणु न ॾींदासीं। अदा ही कल्ह खां वठी बुख हड़ताल ते वेठा हुआसीं। कल्ह 20 वॻे, अॼु 20 वॻे ख़तमु कई अथऊं। 2 इश्यूज़ हुआ त सिंध गवर्नमेंट पंहिंजा पावर, सूबाई पावर जेके आहिनि सो वापसि डेलीगेट करे पई, बैक करे पई वफ़ाक़ी गवर्नमेंट खे। ऐं ॿियो पार्लियामेंट कमेटी की ठही आहे, उहा आइन में अमेंडमेंट जे हवाले सां जेके आहिनि सो कोशिशि कंदी, आइन में अमेंडमेंट करे नवां सूबा ठाहिण लाइ राय हमवार कंदा। लेकिन इहा ॻाल्हि जेके आहिनि सो काफ़ी अरसे खां वठी जेके आहिनि सो सिंध जे माण्हुनि जे लाइ ऐं सॼे पाकिस्तान जे लाइ तशवीश लाइक़ु आहे। सिंध जी औरत हमेशह जदोजहदनि में पंहिंजो जेको आहे सो क़ौमी फ़र्ज़ु सम्झंदे अवल दस्ते जो किरदारु अदा कयो आहे। सियासत में तव्हां ॾिसो माज़ी में त काला बागटियुनि जे ख़िलाफ़ु, बिटो बल्दियाती निज़ाम जे ख़िलाफ़ु, माना जेको बि जॾहिं बि को क़ौमी सॾु थियो आहे, का क़ौमी जदोजहद हली आहे, उन में सिंध जी औरत हमेशह अॻियां रही आहे ऐं अॼु बि आहे ऐं सदाईं सिंध जी औरत अॻियां रहंदी। ऐं मुंहिंजो इहो ई चवणु आहे त जेकॾहिं तव्हां जेसीं ताईं सियासत में औरत खे अॻियां नथा आणियो, जेकॾहिं तव्हां सियासत जे मैदान में औरत खे तव्हां बाशूर नथा कयो, उनखे जेकॾहिं तव्हां शमूलियत नथा करायो सियासत में, त तव्हां कंहिं बि क़िस्म जी का बि सगारी न जदोजहद हलाए सघो, न का जंग फतह था करे सघो, न ई तव्हां इन राज़ननि, लुटेरनि, लुचनि सां को मुक़ाबिलो करे था सघो। सिंध एक्शन कमेटीअ जी 24 कलाकनि जी बुख हड़ताल पंहिंजी पुॼाणी ते पहुती। सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। संदन चवणु आहे त फौरी तौर ते सूबनि लाइ जेकी कमेटी ठाही वई आहे सिंध ख़िलाफ़ु सिंध विराइण जी उहा साज़िश आहे,
उहा कमेटी रद्द कई वञे, उनजो वापसि वरिती वञे ऐं ॿियो सिंध असेंबलीअ मां करारदादूं पास कई वियूं आहिनि जंहिं ते सिंध जे मदनी वसीलनि जा इख्तियार जी कानून साज़ी वफ़ाक़ हवाले कई वई आहे। उहे ॿई जेके आहिनि शयूं वापसि फौरी तौर ते वरितियूं वञनि। ॿी सूरत में सिंध एक्शन कमेटी जी तहरीक जो सिलसिलो एहतजाजनि जो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन काज़ी सागर असलम हैदर, KTN न्यूज़ कराची।